अचो त प्यार ल सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं। सिंधी आयूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली की न विसारियूं। हिकु नंढड़ी आखाणी, उम्मीद जो ॾीओ। हिकिड़े घर में 5 ॾीआ ॿरनि पिया। हिकु ॾींहुं पहिरीं हिकु ॾीए चयो, एतिरो ॿरण खां पोइ बि मुंहिंजे रोशनीअ जो माण्हुनि खे कोई क़दुरु कोन्हे। बहितर थींदो त मां विसामी वञा। उहो ॾीओ पाण खे व्यर्थ सम्झी विसामी वियो। प्यारी संगत, ख़बर अथव उहो ॾीओ केरु हुयो? उहो ॾीओ हुयो उत्साह जो प्रतीक। इहो ॾिसी ॿियो ॾीओ जेको शांतीअ जो प्रतीक हुयो चवण लॻो त निरंतर शांतीअ जी रोशनी ॾियण खां पोइ बि माण्हू हिंसा करे रहिया आहिनि, यानी झेड़ा झगड़ा करे रहिया आहिनि। सो मूंखे बि विसामी वञणु घुर्जे। ईअं चवंदे शांतीअ जो ॾीओ बि विसामी वियो। उत्साह ऐं शांतीअ जो ॾीओ विसामण खां पोइ जेको टियों ॾीओ हिमत जो प्रतीक हुयो, उहो बि पंहिंजी हिमत विञाए वेठो ऐं विसामी वियो। हाणे उत्साह, शांती ऐं हिमत जे न रहण ते चौथे ॾींहं बि विसामण सही समझो। चौथो ॾीओ हुयो समृद्धीअ जो प्रतीक। सभई ॾीआ विसामण खां पोइ सिर्फ़ हिकु 5हों ॾीओ अकेलो ई ॿरी रहियो हुयो। जेतोणीकि 5हों ॾीओ सभ खां नंढड़ो हुयो, पर उहो बि निरंतर ॿरे पियो। तॾहिं हुन घर में हिकिड़े छोकिरे प्रवेश कयो। हुन ॾिठो त घर में सिर्फ़ हिकु ई ॾीओ थो ॿरे। इहो ॾिसी हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं नचण लॻो। 4 ॾीआ विसामण ते दुखी न थियो, पर हिकिड़े जे ॿरण ते नचे पियो। इहो सोचे त घटि में घटि हिकिड़ो ॾीओ त ॿरे थो। उन छोकिरे उहो ॾीओ हथ में खयाई ऐं 4 ॾीआ वरी ॿारे छॾियईं। प्यारा प्रेमियो, ख़बर अथव उहो 5हों ॾींहुं कहिड़ो हुयो? उहो ॾीओ हुयो उम्मीद जो। इन करे पंहिंजे घर में, पंहिंजे मन में हमेशा उम्मीद जो ॾीओ ॿारे रखणु घुर्जे। भली ॿिया ॾीआ विसामी वञनि, लेकिन उम्मीद जो ॾीओ न विसामणु खपे। इहो हिकिड़ो ॾीओ ई काफ़ी आहे बाक़ी सभु ॾीआ ॿारण लाइ। छो त मन के हारे हार है, मन के जीते जीत। तंहिं करे जीवन में कहिड़ा बि ॾुखिया ॾींहं अचनि, कहिड़ी बि तकलीफ़ अचे, उन प्रभुअ परमात्मा ते वेसाव रखी मन मां उम्मीद जो ॾीओ कॾहिं न विसाइजे। जय झूलेलाल।